भई छिली ते असां वियासीं ॿिए पासे छिली ते असां वटि जे हिसाब ही गाह जे हिसाब खां भई इन हिसाब खां वियासीं त असां जीअं 1-2 बजे मोटियासीं त छोकिरियुनि असां वरी ॿनी ते वियासीं चए पाणी जो वारो आहे चए पाणी लोड़िजो हिन हिसाब खां ॿनी ते वियासीं जीअं मोटी आयासीं छोकिरियुनि घर चए अम्मा अञा कोन आई अम्मा आई कोन त पोइ हुन महिल मूं गाॾी वारे जी 5 बजे चईं 5-5:30 जे टाइम हुआ वियुसि छिली ते उते वियुसि त लेबरनि खां पुछा कई हेॾा होॾा सभिनी लेबरनि खां पुछा कई त हुते ख़बर ई कोन पई वरी आयुसि घर आयुसि त हिते बि चए कोन आई पोइ हितां 2-3 गाॾियूं कढियूंसीं गाॾियूं कढी वियासीं त ॻोल्हा कईसीं कमत में हेॾा होॾा पोइ वाटर वठी 2-3 माण्हू हेॾा होॾा वञी सरियम असांखे इहो रुॻो लाश ई नज़र आयो। सिंजोरो झोल ऐं नवाबाद खां जेका लाइन वञे थी उहा पुराणी लाइन आहे ही ऐं साम्हूं जेका आहे तव्हांखे नज़र ईंदा हूंदा कुझु माण्हू हिते जेका आहे उहा कमनि जी छिली हली पई जितां उहा औरत गाह खणी जेका आहे उहा आई पई ऐं वरी जेका आहे पंहिंजी भरी धीउ जेका आहे हिनखे हिन मोरी जेको वणु नज़र अचे पियो हिते हुन ॾिनी आहे उनखां बाद जेको आहे किथे न किथे उहो वाक़ियो थियो आहे जा वार बि जेके हुन लथा आहिनि चमड़ी सां गॾु उहे वार बि नज़र अचनि पिया ज़मीन ते